खुशखबरी अवां जे जान सखर मां हाणे छुट्टी पई छो त अवां जे पंहिंजे शहर पन्नो आकिल में फ्रेशअप शॉप खुली वियो आहे। फ्रेशअप शॉप मां अवां खे हर क़िस्म जो जूस, फालूदा, आइसक्रीम, कोल्ड ड्रिंक, कश्मीर चांहि, लस्सी, ताज़ो खीर, सीज़नल फ्रेश जूस, कोल्ड कॉफ़ी, दही भला, गोल गप्पा, उहे बि मयारी ऐं कुदरती शयुनि सां तयारु कयल मुनासिब रेट सां गॾोगॾु साफ़ सुथरो माहौल ऐं साफ़ सुथरो स्टाफ। हिकु भेरो विज़िट कयो पोइ अवां पंहिंजे दोस्तनि खे वठी अचो। नोट, शादी ऐं पार्टी लाइ अवां खे शयूं ऑर्डर ते तयारु मिलंदियूं। एड्रेस फ्रेशअप शॉप, जूस बार, नेल्थ हम, पेट्रोल पंप, गरीबाबाद स्टेशन रोड, पन्नो आकिल। वधीक राब्ते लाइ 03334440935 0300 4440979। हिकु दफ़ो अचो, विज़िट कयो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि वठी अचो। प्यार आ माण्हू भली सवया